Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. दवा साज़ कंपनीज़ जे दवा में न आहियूं दवाउनि जे अघनि में रुगो एतिरो इज़ाफ़ो कयो आहे जो माण्हू ख़रीद करे सघनि। सिहत बाबति वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त हुकूमत रुगो ज़िंदगियूं बचाइण ऐं पुराणे फार्मूले वारियूं दवाऊं महांगियूं कयूं आहिनि। अघनि में मुनासिब तब्दीली न थियण जे नतीजे में इहे दवाऊं ग़ाइब थी वेंदियूं आहिनि ऐं पोइ ब्लैक ते विकिरो कयूं वेंदियूं आहिनि। मार्केट में ग़ाइब थींदड़ दवाउनि जे अघनि में थोरी वाध जी ज़रूरत हुई। हुकूमत ऐं ड्रेप जो कम दवाउनि जी फ़राहमी खे यकीनी बणाइण आहे। वफ़ाक़ी काबीना कुझु ॾींहं अॻु ज़िंदगियूं बचाइण वारनि 94 दवाउनि जे अघनि में 50% वाध जी मंज़ूरी ॾिनी हुई। जब प्राइम मिनिस्टर साहब आए थे, बात उन्होंने की थी वो पैकेज वैकेज की, उसके साथ साथ मैंने उन्हें पूरी डिटेल में उनको बताया था और उसके बाद मैंने ख़त के ज़रिए भी पूरी डिटेल दी थी। मैंने बताया कि दूसरा ख़त लिखा, उसका भी जवाब नहीं आया। मैं फेडरल गवर्नमेंट से सख्त प्रोटेस्ट करता हूँ। जो बेहिसी दिखाई है उन्होंने सिर्फ के लिए। एक चीफ मिनिस्टर उनसे रिक्वेस्ट कर रहा है कि आप इंटरनेशनल एजेंसीज को कहें, दोस्त ममालिक को कहें, नुकसान ज़मींदार का हुआ है उसका भी एहसास नहीं है। आपका टेक्सटाइल सेक्टर डिपेंड करता है कॉटन पे, उसका भी नहीं सोच रहे कि क्या करना है, बात भी नहीं कर रहे। सिंध में बरसात जी तबाही ते बेहिसी ॾेखारण ते वफ़ाक़ी हुकूमत आॾो एहतजाज रिकॉर्ड करायां थो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वॾे वज़ीर जी हैसियत सां वज़ीर आज़म खे ख़त लिखियो, अञा ताईं को बि जवाबु न आयो आहे। अवाम सां गॾु बीहण त परे जी ॻाल्हि, वज़ीर आज़म कंहिं सां ॻाल्हाइण जी बि ज़हमत न कई आहे। बरसातुनि दौरान मीरपुर ख़ास, सजावल, ठट्टो, सांघड़, मीरपुर ख़ास ऐं जोही जे इलाइक़नि में तबाही आई। लॻे थो त मीडिया में बि वफ़ाक़ी हुकूमत जो रूह अची वियो आहे जो कवरेज नथी कई वञे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ी सरकार ज़िम्मेवारियूं पूरियूं नथी करे सघे त साइट ते थिए। वफ़ाक़ी वज़ीर चवंदा हुआ त सिंध जे अवाम खे 1 रुपयो बि न ॾींदासीं। उन्हनि जी दुश्मनी ज़ाहिर थी वई आहे। ॾिंगे ऐं बुंडाड़ ॿेटनि ते शहर अॾण वारे मनसूबे ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त ॿेटनि ते जेको बि कमु थींदो उन लाइ मक़ामी माण्हुनि जो राज़िबो लाज़मी हूंदो। मक़ामी माण्हुनि जे राज़िबे खां सवाइ को बि कमु न थींदो। सिंध में कोरोना वायरस जे शरह में वरी इज़ाफ़ो थियणु लॻो। अहिड़ी सूरत में स्कूल खोलण वारो अमल सही नाहे। सिहत खाते जी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो चयो आहे त सिंध में कोरोना जी शरह 1.5% मां वधी 3% थी वई आहे। प्राइमरी स्कूल खोलण में तकड़ न कई वञे। असांखे स्कूल खोलण ते ख़दशा आहिनि। घटि में घटि 1.5 महीने जो वक़्तु ॾियणु ज़रूरी आहे। सूरत वाज़े थियण बाद ई ॿारनि खे स्कूल मोकिलणु ठीकु हूंदो। पीटीआई अॻवान जहांगीर तरीन खंड स्कैंडल में FIA जी तलबी नोटिस ते जवाब ऐं दस्तावेज़ जमा कराए छॾिया। जहांगीर तरीन पंहिंजे जवाब में चयो आहे त असांजी शुगर मिल्स में 12,000 खां वधीक माण्हू सिधी रीत वाॻियल आहिनि। 50,000 खां वधीक आबादगारनि सूधो ॿियनि माण्हुनि खे रोज़गार मुहैया करे रहिया आहियूं। असां जूं शुगर मिल्स सालियानो अटकल 15 अरब रुपयनि जो टैक्स जमा कराईंदियूं आहिनि ऐं अॼु ताईं को बि कर्ज़ डिफॉल्ट न कयो आहे। तंहिं करे बैंक असां ते एतमाद कंदियूं आहिनि। लाहौर हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में ओपोजिशन लीडर शहबाज शरीफ जी उबरी ज़मानत में 28 सेप्टेम्बर ताईं वाद करे छॾी। ॿुधनी दौरान शहबाज शरीफ चयो त नैब मूं ते बेनामी असासनि जा इल्ज़ाम हया ऐं ॿारनि जे असासनि खे बि मुंहिंजे खाते में शामिल कयो वियो। वकील अमजद परवेज़ दलील ॾींदे चयो त अवामी उहिदे खे ज़ाती मक़सदनि लाइ इस्तेमालु करण खे करप्शन सरबो आहे। नैब अॼु ताईं शहबाज शरीफ ख़िलाफ़ अवामी उहिदे जी ग़लति इस्तेमालु ऐं गैर क़ानूनी असासनि जा सबूत पेश न करे सघियो आहे। शहबाज शरीफ जी ज़मानत मंज़ूर थियण ते अदालत ॿाहिरियां मौजूद लीगी अॻवाननि तोड़े कारकुननि जी ख़ुशी मंझां नारेबाज़ी। लाहौर हाई कोर्ट में शहबाज शरीफ जी पेशी जे मौक़े ते सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। देखिए, ये बात के फौज की सियासत में नहीं होना चाहिए, ऑपरेशन की डिमांड नहीं है। ये आर्मी चीफ भी कह चुके हैं, आइन भी यही कहता है। अगर आर्मी चीफ
ने मिलना चाहा अपोजिशन से इस मामले में, वहाँ पर हुकूमत के लोग भी मौजूद थे, तो मुलाकात हो गई। जहाँ तक सूबा बनाने की बात है, इसमें ये बिल्कुल हकीकत है कि ये मामला पार्लियामान में होना चाहिए। ज़ुबैर साहब की मुलाकातें शायद पहले भी होती रही हैं, उनकी कोई ज़ाती वहाँ पर वाबस्तगी है आर्मी चीफ से, और आर्मी चीफ साहब अगर किसी से मिलना चाहें तो उसमें कोई एतराज़ नहीं होना चाहिए किसी को। ना आर्मी चीफ साहब को एतराज़ है, ना ज़ुबैर साहब को एतराज़ है। तो फिर मुझे समझ नहीं आता कि ये इस पर एतराज़ क्यों उठाया जा रहा है। नवाज़ लीग अॻवान मोहम्मद ज़ुबैर जो आर्मी चीफ सां पुराणो वास्तो आहे। पहिरीं बि संदन मुलाक़ातूं थींदियूं रहियूं आहिनि। ख़बर नाहे त मुलाक़ातुनि ते छो एतराज़ कयो वञे थो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी चयो आहे त इहा हक़ीक़त आहे त गिलगित बल्तिस्तान खे सूबो ठाहिण वारे मामले ते पार्लियामेंट में बहस थियणु घुरिजे। आर्मी चीफ सूरतहाल वाज़े करण लाइ पार्लियामानी लीडर सां मिलणु घुरियो त उन में कहिड़ो ऐब आहे। आर्मी चीफ सां मुलाक़ात पार्लियामेंट ऐं GHQ में न थी आहे। अजायो इन मामले खे उछलियो वञे थो। असां वटि कानून ऐं आइन खां हटी करे रिवायतूं क़ाइमु थियल आहिनि। पहिरीं बि अहिड़ियूं मुलाक़ातूं थींदियूं रहियूं आहिनि। FATF जे मामले ते बि केतिरियूं ई मुलाक़ातूं थियूं, छाकाणि जो इन मामले में हुकूमत बेवस बणिजी चुकी आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज़ लीग अॻवान चयो त ओपोज़िशन सां गॾु आर्मी चीफ बि घुर कई त फ़ौज खे सियासत में न पवणु घुरिजे। सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे त मौजूदा हुकूमत कीअं आई। हाइब्रिड मॉडल नाकाम थी वियो। हाणे ओपोज़िशन जमातूं मुल्की मसइला हल करण लाइ कमु करे रहियूं आहिनि। इमरान खान नैब ज़रिए ओपोज़िशन जे सियासतदाननि खे दबाव में आणण जी कोशिश करे रहियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो जी मौलाना फज़लुर रहमान खे नैब तरफ़ां नोटिस उमाणण जी मज़म्मत जारी कयल बयान में बिलावल भुट्टो चयो आहे त PTI सरकार PDM जे क़याम ते वाइराइब जो शिकार थी नैब खे इस्तेमालु करे रही आहे। APC खां पोइ सियासी अॻवाननि खे नैब जा नोटिस उमाणण सां हुकूमती इरादा वाइखा थी विया। हुकूमत कुझु बि करे हाणे अवामी मुज़ाहिमत खे दॿाए नथो सघिजे। लियारी गैंगवार जे मुख्य किरदार उज़ैर बलोच जे ॾुखियाईनि में इज़ाफ़ो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में SHO सूदो 5 ॼणनि जे क़त्ल वारनि केसिस ते ॿुधणी दौरान उज़ैर बलोच ख़िलाफ़ JIT रिपोर्ट पेश। अदालत 7 अक्टूबर ते उज़ैर बलोच मथां फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो करे वरितो। पुलिस तरफ़ां पेश कयल JIT खे बि केस जो हिसो बणायो वियो। JIT में इंकशाफ़ कयो वियो आहे त उज़ैर बलोच हुंडी, मनी लॉन्ड्रिंग, आमदनी खां वधीक असासा ठाहिण ऐं सरकारी तोड़े गैर सरकारी ज़मीननि ते कब्ज़नि में मुलविस आहे। नैब FIA ऐं इंक्रोचमेंट इदारनि खे फ़ौरी कार्रवाई ऐं केस दाख़िल करण जी सिफ़ारिश। रिपोर्ट में चयो वियो आहे त उज़ैर बलोच ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जा समूरा सबूत FIA खे मुहैया कया विया आहिनि। कराची में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग शहरनि जो जीअण अज़ाब बणाए छॾियो। सदर, गुलिस्तान जौहर, क़ाइदाबाद, मलीर, शाह फैसल कॉलोनी, अख्तर कॉलोनी, न्यू कराची, सुरजानी टाउन, FB एरिया, नाज़माबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में 12 कलाकनि खां वधीक वक़्त ताईं बिजली जी बंदिश सबबि कारख़ार मुतासिर। शहरी घरनि में बि सुकून सां वक़्तु गुज़ारण खां महरूम। के इलेक्ट्रिक तर्जुमान हिकु भेरो ॿीहर गैस घटि हुजण जो बहानो कंदे चयो आहे त गैस कंपनी तरफ़ां घटि प्रेशर जे नतीजे में शॉर्टफॉल 400 MW ताईं पहुची वियो। गैस प्रेशर जी मुकमल तौर बहाली खां पोइ ई बिजली जी फ़ाहमी में फ़र्क़ु ईंदो। SSDC तर्जुमान के इलेक्ट्रिक जे बहाने खे बेबुनियाद करार ॾींदे चयो आहे त पहिरीं बि साबित कयो त के इलेक्ट्रिक खे घुर्बल मिक़दार में गैस मुहैया थी रही आहे। हाणे वरी गैस प्रेशर घटि हुजण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। गैस जे घटि प्रेशर सबबि लोड शेडिंग में वाध वारियूं दावाऊं ग़लति करार। ऐं कमेटी बाद सब कमेटी ठाही वेंदी। सब कमेटियूं नतीजा खणी वेही रहंदियूं। छा आदमशुमारी जे नतीजनि में देरि थियण को मसइलो नाहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां आदमशुमारी जा नतीजा पधिरा न थियण ते कावड़ जो इज़हार। जस्टिस मोहम्मद अली मज़हर मास ने चयो आहे त रिकॉर्ड मूजिबि गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल खे 2 महीननि में हतमी नतीजनि जो जाइज़ो वठणो हो। हिकु पासे चओ था त बल्दियाती चूंडूं थियनि, ॿिए पासे आदमशुमारी जा नतीजा पधिरा नथा कया वञनि। ॿुधायो वञे त नतीजनि जो नोटिफिकेशन छो जारी नाहे कयो वियो।
ॿुधणी दौरान CCI जे नुमाइंदे तरफ़ां मोहलत घुरण ते अदालत चयो त 8 महीना गुज़रण बावजूद आदमशुमारी जे नतीजनि जो जाइज़ो न वरितो वियो। अॼु बि चयो पियो वञे त वधीक वक़्तु ॾिनो वञे। छा मकानी चूंडूं न कराइणियूं आहिनि? इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडूं कराइण लाइ तयारु आहे। हाणे वफ़ाक़ी हुकूमत जी मर्ज़ी आहे। मकानी चूंडूं नथा कराइण चाहियो त पोइ सभु ईअं वेठा हूंदा। अदालत CCI जे इजलास ऐं आदमशुमारी जे नतीजनि बाबति रिपोर्ट 13 अक्टूबर ते तलब करे वरिती।